अस्सलाम वालेकुम दोस्तों। पुराने वक़्त जी कोयल फ़नकार फ़रज़ाना परवीन ऐं अॼुकल्ह जो किंग ऑफ सिंध मुमताज़ मौलाई। दोस्तों, फ़रज़ाना परवीन ऐं मुमताज़ मौलाई जो पाण में छा रिश्तो आहे? वक़्त जी ख़ूबसूरत ॻाइणी हिन महिल कहिड़े हाल में आहे? तफ़सीली ॻाल्हि ॿोल करण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक जी तरफ़। कोयले सिंध जी फ़रज़ाना परवीन, जंहिं जा सॼे सिंध में हज़ारे परस्तार आहिनि, ऐं किंग ऑफ सिंध मुमताज़ मौलाई, जंहिं खां अव्हां ख़ूब वाक़िफ़ हूंदा। फ़रज़ाना परवीन जे कैरियर जे उरूज दौरान हिकु पुलिस मैन सां शादी कई ऐं फ़नकारीअ खे हमेशह लाइ अलविदा चई हली वई। मुमताज़ मौलाई जी पहिरीं घरवारी, जेका सोलंकी बिरादर सां ताल्लुक़ रखे थी, किन दोस्तनि जे बक़ौल कोयले सिंध फ़रज़ाना परवीन उन घरवारीअ जी भेण आहे। चवण जो मतिलबु त रिश्ते में मुमताज़ मौलाई फ़रज़ाना परवीन जो भेणियो ऐं फ़रज़ाना परवीन मुमताज़ मौलाई जी साली आहे।